पीटीआई चेयरमैन इमरान खान जेल भरियो तहरीक लाइ कारकुननि खां हलफ़ वठण जो शुरू करे छॾियो। लाहौर में पीटीआई जी औरत कारकुननि जी इमरान खान सां मुलाक़ात। इमरान खान जेल भरियो तहरीक लाइ औरतुनि खां हलफ़ खणायो। इमरान खान चयो आहे त कानून जी हुक्मरानी खां सवाइ मुल्क में जमहूरियत न ईंदी। कंहिं बि मुल्क में इंसाफ़ खां सवाइ खुशहाली नथी अची सघे। मुल्क नंढी चोरी सां न पर हुक्मराननि ऐं वॾनि माण्हुनि जी चोरीअ सां तबाह थींदा आहिनि। असांजी जदोजहद जारी रहंदी। पार्लियामेंट जे हाउस जे लॉन में 1973 जी आइन खे 50 साल मुकमल थियण ते तक़रीब। बिलावल भुट्टो ज़रदारी, स्पीकर राजा परवेज़ अशरफ, यूसुफ रज़ा गिलानी ऐं ॿियनि जी शिरकत। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीद भुट्टो पाकिस्तान खे आइन ॾिनो। पीपल्स पार्टी आइन जो तहफ़ुज़ कंदी। इमरान न्यासी जूं चालाकियूं क़ौम खे मायूस करे रहियूं आहिनि। इमरान जो मक़सदु रुगो इक़्तिदार आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त इमरान जे दौर में मुल्क अदम इस्तेहकाम जो शिकार थियो। इमरान जी सियासत बि कूड़ ते वधियल आहे, जेका ॾींहों ॾींहुं बेनकाब थी रही आहे। पीटीआई अॻुवान ऐं अॻूणे नाणे वारे वज़ीर शौकत तरीन ख़िलाफ़ FIA केस दाख़िल करे छॾियो। FIA जी साइबर क्राइम विंग में पीका एक्ट तहत शौकत तरीन ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। केस बग़ावत ऐं भड़काइण वारनि कलमनि तहत दाख़िल कयो वियो। मतन में चयो वियो आहे त शौकत तरीन जी लीक थियल ऑडियो बदनीयती ते ॿधल आहे। इलेक्शन कमीशन जो चीफ इलेक्शन कमीशन सदारत हेठि अहम इजलास। पंजाब असेंबली जी चूंड बाबति लाहौर हाई कोर्ट जे फ़ैसिले जो जाइज़ो वरितो वियो। पंजाब असेंबली चूंड लाइ तारीख़ मुक़ररु करण बाबति पंजाब जे गवर्नर खे ख़त लिखी छॾियो। 14 फरवरी ते गरजाणी करण जो चयो वियो। तहरीक इंसाफ़ जे अॻुवान फवाद चौधरी पारां इलेक्शन कमीशन ख़िलाफ़ तौहीनी अदालत जी दरख़्वास्त दाख़िल करण जो ऐलान। फवाद चौधरी चयो आहे त हुकूमत सियासी मुखालफ़नि ख़िलाफ़ बग़ावत जा केस दाख़िल कराइण में रुधल आहे। सभु गद्दार आहिनि त पोइ रियासत सां गॾु केरु आहे। मुल्क ते मस्जिदनि खे मढ़ी वियो आहे। मरियम नवाज़ बग़ैर सिक्योरिटी जे ॿाहिरि निकिरे त खेसि मुफ़्त में टमाटा मिलंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बि ॿारनि वारियूं हरकतूं करे रहियो आहे। महांगाई जी मारियल अवाम ते पेट्रोल ऐं बिजलीअ खां पोइ गैस जो बम किराइण जूं तयारियूं। इक़्तिसादी राब्ता कमेटी जे इजलास में अॼु गैस क़ीमतुनि में वाध जी मंज़ूरी ॾियण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि गैस क़ीमतुनि में वाध 1 जनवरी खां कई वेंदी। फ़ैसिले सां IMF जी वधीक हिकु शर्त पूरी थींदी। कर्ज़ जी बहालीअ लाइ पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर अॼु खां शुरू थींदो। IMF ऐं पाकिस्तान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर ऑनलाइन थींदो। नाणे वारी वज़ारत ऐं IMF सां तइ थियल मुआदे तहत 170 अरब रुपयनि जा नवां टैक्स लॻाइण लाइ मिनी बजट ते कमु शुरू करे छॾियो। मिनी बजट ऑर्डिनेंस ज़रिए आंदी वेंदी। औरत जज खे धमकाइण वारे केस में इमरान खान जा गिरफ़्तारी वारंट जारी करण वारी इस्तारत। इस्लामाबाद जी अदालत इमरान खान जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। केस जी ॿुधणी 9 मार्च ताईं मुलतवी। प्रोसिक्यूटर अदालत खे इमरान खान जा गिरफ़्तारी वारंट जारी करण जी इस्तदा कई हुई। सिंध हुकूमत पारां कराची खां पोइ हैदराबाद में भी औरतुनि लाइ पिंक बस सर्विस हलाइण जो ऐलान। सखर में पीपल्स बस हलाई वेंदी। सूबाई वज़ीर शर्जील लिना मेमन चयो आहे त हैदराबाद में 18 फरवरी खां पिंक बस सर्विस शुरू कई वेंदी। सखर में 17 फरवरी खां पीपल्स बस सर्विस हलाई वेंदी। सिंध असेंबलीअ में जे इजलास में PTI मेंबर्स जो महांगाई ख़िलाफ़ एहतजाज। महांगाई ते ॻाल्हाइण जी इजाज़त न मिलण ते PTI जे MPS ऐवान अंदरि प्ले कार्ड खणी एहतजाज। हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी। महांगाई खे कंट्रोल करण जो मुतालबो कयो वियो। सुप्रीम कोर्ट में अरशद शरीफ क़त्ल केस जी ॿुधणी। JIT सरबराह पारां केस जी जांच में केन्या जी अख़्तियारनि पारां सहकार न करण जो इंशाफ। अदालत अरशद शरीफ केस जी फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट पब्लिक कंदड़नि ख़िलाफ़ जांच करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां JIT सरबराह खे छंड केस जे
केस जी महीने अंदर जांच मुकम्मल करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो त जेको करणो अथव कयो, जांच मुकम्मल करे रिपोर्ट पेश कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां अमरीकी सफ़ीर डोनल्ड बिलूम जी मुलाक़ात। ॿोल मुतासिरनि जी बहाली वारे प्रोजेक्ट ऐं पाक अमरीका वापारी लाॻापनि खे हथी वठाइण ते ॻाल्हियूं। अमरीका पारां सिंध जे ॿोल मुतासिरनि जी बहाली लाइ सिंध हुकूमत सां भरपूर सहकार करण जी ख़ातिरी। हैदराबाद में सिटी स्कूल कासिमाबाद जी छत तां 5 क्लास शागिर्दियाणी किरी फ़ौत। शागिर्दियाणी ममना कौर जो स्कूल जी छत तां किरी हुई। अस्पताल नियंदे रस्ते में दम ॾिनो। वाक़ियो कीअं पेश आयो को पतो न पियो। वारसनि पारां जांच करण जो मुतालबो। नाले वारो सदाकार अदाकार ऐं डायरेक्टर ज़ियाउ मुहीद्दीन 91 वरनि जी जमार में कराची में लालणो करे वियो। ज़ियाउ मुहीद्दीन जे जनाज़े नमाज़ मस्जिद यसरफ डिफेंस में अदा कई वई। ज़ियाउ मुहीद्दीन पाकिस्तानी ड्रामनि खां सवाइ बरतानवी थिएटर सां गॾु हॉलीवुड में भी कमु कयो। सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, अॻूणी सदर आसिफ ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन ऐं ॿियनि पारां ज़ियाउ मुहीद्दीन जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। कर्ज इलेक्शन ट्रिब्यूनल वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह जी कामयाबी ख़िलाफ़ ऐं नाअहली वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। वकीलनि जा दलील ॿुधण बैदि फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। NA 206 ते कामयाबी ख़िलाफ़ वफ़ाक़ी वज़ीर खुर्शीद शाह जी कामयाबी ख़िलाफ़ PTI जी उम्मीदवार सैयद ताहिर हुसैन शाह दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। मलीर जे इलाइक़े गुलशन हदीद फेज़ 1 में नौजवान आफ़ाक़ खान क़तल, लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस चयो आहे त वाक़ियो ज़ाती तकरार जो नतीजो लॻी रहियो आहे। मिठी में वधंदड़ महांगाई ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां एहतजाज। हुकूमत खां महांगाई ते ज़ाब्तो आणण जो मुतालबो। IPSL सीज़न 8 जी शुरूआत अॼु खां थींदी। मुल्तान में थींदड़ इब्तिदाई तक़रीब लाइ सिक्योरिटी इंतहाई सख़्त कई वई। पहिरीं मैच लाहौर कलंदर्स ऐं मुल्तान सुल्तान विच में थींदी।